साथी अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी साथी उम्मीद है तभी सब खुश हूं साथी असा वीडियो बढ़िया तो असा यूट्यूब चैनल अर्डो उतरा दी सब्सक्राइब कजो ऐं बेल जे बटन के दबाइजो त अगली वीडियो नोटिफिकेशन तां ताईं पहुंचाए सघो साथी अॼु पाण ॻाल्हायूं था जेको सिंध में कबाइली सिस्टम आहे जेके छेड़ा आहिनि ज़ातियुनि जी बुनियादनि ते उन्हनि ते सबब ऐं कारण कहिड़ा आहिनि। मिसाल तौर असां वटि सरदारी निज़ाम में अॼु ॾींहं ताईं जेके छेड़ा थिया आहिनि उगाई तेगाणी रिंद बलोच फलाणा फलाणा मतिलबु हज़ारनि क़िस्मनि सां असां वटि छेड़ा आहिनि। छेड़े जो बुनियाद ॾिसंदो त कंहिं जागीरदार जी मेह चोरी थी वई हूंदी उन मेह जी चोरीअ ते 500 माण्हू क़त्ल थियो वञनि पर हुनजी मेह गैर कानूनी चोरी थी आहे। हज़ारनि तरीक़नि सां अहिड़ा असां वटि छेड़ा थिया आहिनि जंहिंजा बुनियाद सफ़ा नंढड़ा रहिया। असांजे शहर में जहिड़ो थियो पाणी जे फेंगुनि तां 6 खां 8 माण्हू क़त्ल थी विया ज़ाती नाउनि ते। मूंसां मसइलो हुया मूंसां हे हीअं थियो आहे उन ते 50-60 माण्हू मारे छॾियो 50-60 जा माण्हू जेके जेलनि में सॼी ज़िंदगी गुज़ारियो छॾनि उहे भल हुजनि 50-60 खानदान तबाही जे किनारे ते पहुचनि भल पहुचनि पर असांजे छेड़े जो बुनियाद हूंदो या ज़ाती अना ज़ाती मसइला। वॾे में वॾो ज़ुल्म त असां वटि सिंधी ड्रामनि जो आहे जंहिं बि अदाकार खे ॾिसंदो त रिपीट वॾो पटो गुलनि जो थेलो कारतूसनि जो खज भॼा हूंदी। साईं हे सिंधी क़ौम खे सेखारियो छा था माना सिंधी ड्रामनि जे तत में तव्हां ॾिसंदो त हड़नि मसइलनि जो हल आहे ई धाड़ियल थियणु। तव्हां धाड़ियल थींदो त तव्हां पंहिंजे हुकुमराननि खां पंहिंजे वॾेरनि खां पंहिंजे जागीरदारनि खां पंहिंजा हक़ वठी सघंदो माना असां वटि सम्झायो थो वञे। मासूम ॿार घरनि मां निकिरंदा त बि काठ जी बंदूक हथ में हूंदनि मां न छॾींदा ॿियो सिंध में मसइला ई कोन्हनि के। वॾे में वॾी तबाही जो कारण आहे सिंधी ड्रामा जेके हिननि सिंधी माण्हुनि खे गिची में विधा आहिनि। ॿियो हे त ज़ाती नाव सां जेके पढ़िया लिखिया यूनिवर्सिटियुनि में नौजवान पढ़ंदा आहिनि कश्मीर कंद खोटे पासे जा मूंसां राब्ते में त असां यूनिवर्सिटियुनि में पढ़ूं था कॉलेजनि में पढ़ूं था जॾहिं मोटी घर अचूं था त कंहिं न कंहिं तरीक़े सां कानूनी तरह असांखे फासाईंदा उन्हनि अॻुवानि में उन छेड़नि में जंहिंखां असीं तंग आहियूं। सिंधी माण्हुनि जो सॼो हिकु नसुल कबाइली छेड़नि तबाह करे छॾियो आहे। कराची धार थिए थी उन जेके पंहिंजे ज़ाती जड़नि में विढ़नि था उनखे काए वञो त हुते ॻाल्हायो त न ॻाल्हाईंदा दरिया सुकी वियो उन ते न ॻाल्हाईंदा उन ते न विढ़ंदा। वेहण जो सबबु हूंदो ज़मीन जी आवादो वेहण जो सबबु हूंदो गऊं चोरी वेहण जो सबबु हूंदो मुंहिंजे घर जे भरिसां छो टपियो वेहण जा सबबु हूंदा हेतिरा जेके हक़ीक़ी वेहण जा जेके सबबु आहिनि हिन क़ौम वतन जे नसुल जे लाइ उन ते वेड़ी न हूंदी उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइण ई न हूंदो उनजे ख़िलाफ़ बयान ई न हूंदो उन ते तसवर ई न हूंदो उन ते सोच ई न हूंदी उन ते सम्झ ई न हूंदी उहे मसइला ई उन्हनि माण्हुनि जा न हूंदा। वेहण हूंदो त घर जे सोट सां वेहण हूंदो त मासात सां वेहण हूंदो त पंहिंजी ज़ात वारे सां वेहण हूंदो त पंहिंजे पाड़े वारे सां वेहण हूंदो त पंहिंजी क़ौम वारे सां। उहो साॻियो माण्हू जंहिंखे बि असां सिंध में जहिड़ा थिया आहिनि सभिनि जा बुनियाद ॾिसंदो उनजो जेको जहिड़ो हूंदो पंहिंजे पाड़े वारे सां हूंदो पंहिंजे ॻोठ वारे सां हूंदो पंहिंजी ज़ात वारे सां हूंदो। लाड़काणे जो माण्हू दादू जे माण्हू सां न विढ़ंदो छो जो हुन सां रास्ते बि न हुन सां मिले ई नथो हुन सां अचे ई नथो हुन सां वेहे ई नथो जहिड़ो कीअं कंदो जहिड़ो थिए ई पाड़े में ज़ात में ॻोठ में शहर में इलाइक़े में थो। ऐं जेके सूर्य जेके इंसान दोस्त माण्हू जेके वतन दोस्त माण्हू जेके मुड़ुस माण्हू सिंध में हक़ीक़ी सॾिया वेंदा आहिनि उहे सभु ज़ाती जड़नि में पंहिंजो पाण माण्हुनि क़त्ल करे मारे छॾिया। सवनि में औरतूं बेवाह थियूं हज़ारनि में उन्हनि औरतुनि जा ॿार पिनण जे तबाही जे किनारे ते पहुता। असांजा माण्हू फैसलनि में वेही चवंदा असां मुड़ुस माण्हू हुआसीं हेतिरा माण्हू फलाणे जहिड़े मारे छॾिया विड़ियो छा थिए सबबु छा हुआ वेहण जो वेहण वाक़ई में हिते तव्हांखे हक़ो लतीफ़ साईं चयो त हू चवनि तूं मच वे जो वातूं वराए जेको पंहिंजो आहे जेको ज़ात वारो आहे जेको क़ौम वारो आहे जेको इलाइक़े वारो आहे उन नाले लतीफ़ चए थो त तोखे 4 गारियूं ॾे कुझु न चवे तोखे ॾुखे जेके इंसान दोस्त माण्हू जेके मुड़ुस माण्हू कबाइली जड़नि में सिंध में मुआ आहिनि उहे इलाइक़नि जा छपर रहिया आहिनि उहे इंसान दोस्त माण्हू रहिया आहिनि जेके हिननि कबाइली जड़नि में तबाही जे किनारे ते आणे उहे माण्हू हिननि मारे छॾिया। ऐं अञा सिंध में कबाइली जहिड़ा हलंदा हुनजो वॾे में वॾो सबबु आहे जागीरदार न चाहींदो आहे जेकॾहिं माण्हू न विढ़ंदा त फ़ैसिलो कीअं कंदो जेकॾहिं माण्हू न विढ़ंदा त जागीरदार वटि वॾेरे वटि माण्हू पुलिस में माण्हू छॾाइण ॿधाइण कीअं मिले। ख़ुदि MNAs MPAs वज़ीर इहे सभु चाहींदा आहिनि सिंधी माण्हू कबाइली जड़नि में विचड़ियल हुजे जकड़ियल हुजे माण्हू वटि तालीम न हुजे माण्हू जी जेका वेड़ जो ॾांहुं जेको रुख हुजे उहो पंहिंजे ॾांहुं हुजे। असीं चङा मुड़ुस हुजूं फैसला करियूं पुलिसुनि मां माण्हू छॾायूं पैसा कमायूं लय हुजे असांखे माण्हू पेरे पवनि पर जेकॾहिं उहो इन इलाइक़े जो कबाइली जड़नि वारो माण्हू पढ़ियल लिखियो हुजे यूनिवर्सिटी जो हुजे कॉलेज जो हुजे शागिर्द हुजे उस्ताद हुजे पढ़ियल माण्हू हुजे उनखे पेरे न पवंदो उन कबाइली जड़ जो धुर न पवंदो
इन्ही जे करे रुगो हिननि खे क़ौम सॼी क़बाइली जड़नि में तबाह करणी इन का आहे त असांखे पहिरें पवनि। हिकिड़ो लाइव बयान थो तव्हांखे मां ॿुधायां, असांजे इलाइक़े जो हिकिड़ो MNA रहियो, वज़ीर रहियो हिकिड़े दौर जो, उन पंहिंजे कमदार जे पुट खे नौकिरी पे वठी ॾिनी वापडा में। उनजे पुट उनखे चयो त बाबा हिनखे नौकिरी वठी था ॾियूं वापडा में, पीउ खे ॿुधाईं पे। उनखे कीअं मथां आहिनि असांजे कमदार जे पुट खे नौकिरी वठी ॾींदे, सॼी उमिरि असांखे पेरे पिया आहिनि, असांजे उताक जा मट भरिया अथनि। सुभाणे जेकॾहिं वापडा में ऑफिसर ते असां वटि वज़ारत न हुजे त पोइ हिनखे वञी साइन करियूं, हिनजे कुर्सी जे आॾो वेही हिनखे चवंदो बाबा हे असांखे कमु करे ॾे। इहो करण में पंहिंजी ज़ाती अनाए लाइ क़ौम वतन नसुल तबाह करणो आहे, थिए थो त भले। मौजूद जीअं